अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम्ही ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 23 जून 2026 अंगारे जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़िर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। बलोच यकजहती कमेटी जी अॻवान डॉक्टर महारंग बलोच खे उमिरि कैद। वर्ल्ड सिंधी कांग्रेस, सिंधियन नेशनल कांग्रेस, जीए सिंध फ्रीडम मूवमेंट ऐं HRCP पारां मज़मत। डॉक्टर महारंग बलोच खे सज़ा, इंसाफ़ जो क़त्ल करार। क़ौमी अवामी तहरीक जा पाणीखोट ख़िलाफ़ मुज़ाहिरा। गोलाडची में जसकम जो कारकुननि जे खंभिजण ख़िलाफ़ एहतिजाज। सिंध हारी कमेटी पारां पाणीखोट ख़िलाफ़ मज़ाहिमत जो फ़ैसिलो। जीए सिंध मुहाज़ पारां 10 जुलाई ते मार्च जो ऐलान। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। बलोच यकजहती कमेटीअ जी अॻवान डॉक्टर महारंग बलोच ऐं सिबतुल्लाह खे उमिरि कैद जी सज़ा ॿुधाई वई। महारंग बलोच ऐं सिबतुल्लाह खे उमिरि कैद जी सज़ा दहशतगर्दी जी रोकथाम वारी अदालत ॿुधाई। इहा सज़ा गवादर में हिकु सिक्योरिटी एहलकार जे क़त्ल वारे केस में ॿुधाई वई। महारंग बलोच ऐं सिबतुल्लाह जो ऑनलाइन केस ज़िले जेल क्वेटा मां हलायो वियो। इंसानी हक़नि जे तनज़ीमनि ऐं क़ौमप्रस्त अॻवाननि पारां सज़ा वारे फ़ैसिले खे इंसाफ़ जो क़त्ल करार ॾिनो वियो आहे। वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां डॉक्टर महारंग बलोच खे उमिरि कैद जी सज़ा ॾियण जी सख़्त मज़मत कई वई आहे। वर्ल्ड सिंधी कांग्रेस पंहिंजे जारी कयल बयान में पाकिस्तान जी हिकु दहशतगर्द टोड़ अदालत पारां मशहूरु बलोच इंसानी हक़नि जी अॻवान डॉक्टर महारंग बलोच खे ॿुधायल उमिरि कैद जी सज़ा जी सख़्त लफ़्ज़नि में मज़मत कंदे फ़ैसिले खे सियासी बुनियादनि ते ॾिनल फ़ैसिलो करार ॾिनो आहे। जारी कयल बयान में वर्ल्ड सिंधी कांग्रेस चयो आहे त डॉक्टर महारंग बलोच, जेका बलोच यकजहती कमेटी जी अॻवान आहे, जबरी गुमशुदगियुनि अदालत खां मथां ऐं क़त्ल वारनि वाक़िअनि ऐं इंसानी हक़नि जी भञकड़ियुनि ख़िलाफ़ हिकु मज़बूत आवाज़ रही आहे। मथसि लॻायल इल्ज़ामनि खे कूड़ो करार ॾींदे वर्ल्ड सिंधी कांग्रेस चयो आहे त हीअ सज़ा रियासत पारां पुरअमन इख़्तिलाफ़ राय ऐं इंसानी हक़नि जी जदोजहद खे दॿाइण जे कोशिशनि में हिकु ख़तरनाक वाध आहे। वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे सेक्रेटरी जनरल फरहान कागज़ी पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त डॉक्टर महारंग बलोच खे उमिरि कैद जी सज़ा ॿुधाइण इंसाफ़ जो खुलियल मज़ाक़ आहे। डॉक्टर महारंग बलोच जो वाहिद ॾोह इहो आहे त हुन पंहिंजी क़ौम जे बुनियादी हक़नि ऐं बका लाइ बेख़ौफ़ थी आवाज़ बुलंद कयो। हीअ सख़्त ऐं ज़ालिमाणो फ़ैसिलो बलोच इंसानी हक़नि जी तहरीक खे ख़ामोश कराइण ऐं पुरअमन जदोजहद खे कुचलण जी हिकु साफ़ कोशिश आहे। असां डॉक्टर महारंग बलोच ऐं बलोच क़ौम सां मुकमिल यकजहती जो इज़हार करियूं था। असां आलमी बिरादरी, गॾियल क़ौमनि ऐं आलमी इंसानी हक़नि जे इदारनि खे फ़ौरी मुदाख़लत जी अपील करियूं था, जीअं संदनि बिना कंहिं शर्त जे आज़ादी खे यकीनी बणायो वञे। वर्ल्ड सिंधी कांग्रेस आलमी बिरादरी खां मुतालबो कयो त डॉक्टर महारंग बलोच ऐं ॿियनि समूरनि बेबुनियाद तौरु गिरफ़्तार कयल इंसानी हक़नि जे कारकुननि जी बिना शर्त आज़ादी यकीनी बणाई वञे। दहशतगर्दी मुख़ालिफ़ ऐं अवामी नज़्म ज़ब्त वारनि क़ानूननि जे ग़लति इस्तेमाल खे रोकियो वञे। बैनुल अक़वामी इदारा उन्हनि इख़्तियारनि सां पंहिंजी सिफ़ारती ऐं माली लाॻापनि जो जाइज़ो वठनि जेके आलमी इंसानी हक़नि जे मुआहिदनि जी भञकड़ी कनि था। वर्ल्ड सिंधी कांग्रेस इंसानी हक़नि, ख़ुदि इरादियत ऐं सभिनी महरूम क़ौमनि लाइ इंसाफ़ जी गॾियल जदोजहद सां पंहिंजी अणथक वाबस्तगी खे ॿीहर वरिजाइनि। सिंधियन नेशनल कांग्रेस जे मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र एडवोकेट मोहब आज़ाद, मरकज़ी डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र सारंग चोए, मरकज़ी ऑर्गेनाइज़र मोहसिन सोलंगी, मरकज़ी ऑर्गेनाइज़र सोहणी जोयो, मुकेश कुमार, एज़ाज़ लगारी ऐं ॿियनि बलोच यकजहती कमेटीअ जी सरबराह महारंग बलोच खे उमिरि कैद वारी सज़ा ॿुधाइण वारे फ़ैसिले बाबति पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त महारंग बलोच
मज़लूम बलोच क़ौम ऐं मज़लूम क़ौमनि ऐं मज़लूम तबक़नि जो मज़बूत सियासी आवाज़ आहे। संदसि साथियनि शाहजी बलोच, बीबर्ग बलोच, बेबू बलोच ऐं ॿिनि खे ग़ैर क़ानूनी तौर ते गुज़िरियल 1.25 साल खां जेल में क़ैद कयो वियो, जेको अमल पाण सियासी ऐं जमहूरी आज़ादी ते राता हो, पर अॼु जेको कोर्ट सॻोरी पारां महरंग बलोच, शाहजी बलोच, BSO जे मरकज़ी सदर कादर बलोच, अबू बकर कालाची खे उमिरि क़ैद ॾियण जी सज़ा वारो फ़ैसिलो कयो आहे, उहो फ़ैसिलो सिधो सो रियासती ॾाढ आहे। सियासी ऐं जमहूरी आज़ादी ते राता हो समझौता ऐं इंसानी हक़नि जी संगीन लताड़ ऐं बुनियादी हक़नि जी भंजकड़ी समझौता जंहिंजी मज़मत करियूं था, फ़ौरी तौरु उन फ़ैसिले खे रद्द कयो वञे। कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जे सेक्रेटरी जनरल ऐं पॉपुलर लेफ्ट अलायंस जे कन्वीनर इमदाद काज़ी डॉक्टर महरंग बलोच ऐं सैयद सैफ़ुल्लाह खे उमिरि क़ैद जी सज़ा ॿुधाइण ते सख़्तु रद्दअमल ज़ाहिर कंदे चयो आहे त इन फ़ैसिले सां हुक्मराननि खे रुसवाई ऐं अदलिया खे बदनामी खां सवाइ ॿियो कुझु बि हासिल न थींदो। पंहिंजे जारी कयल बयान में इमदाद काज़ी चयो त बलूचिस्तान जी निमाइंदा ऐं पुरअमन सियासी जदोजहद कंदड़ तनज़ीम बलोच यकजहती कमेटी जे अॻुवाण सां जेको रवैयो इख़्तियार कयो वियो आहे, उन सां न रुॻो बलूचिस्तान पर सॼे मुल्क जे इंसाफ़ पसंद, इंसान दोस्त ऐं बुनियादी इंसानी हक़नि लाइ जदोजहद कंदड़ बाशऊर शहरियुनि में रियासत ख़िलाफ़ बेज़ारी ऐं नफ़रत में वाध थींदी। हुन चयो त मुल्क ते मुसलत ग़ैर निमाइंदा ऐं कठपुतली हुक्मरान बुनियादी इंसानी हक़नि, हक़ हुक्मरानी ऐं मुआशी ऐं समाजी मसइलनि जे हल लाइ पुरअमन जदोजहद कंदड़ सियासी क़यादत तनज़ीमनि ऐं आवाज़नि खे बर्दाश्त करण बदिरां हालतुनि खे वधीक छिकताण ऐं टकराव ॾांहुं धिके रहिया आहिनि। इमदाद काज़ी जो चवणु हो त मुल्क खे सही रस्ते ते आणण लाइ वफ़ाक़ समूरियुनि वफ़ाक़ी वहदतनि ऐं लाॻापियल रियासतनि में अवाम जी हाकिमियत बहाल करण वक़्त जी अहम ज़रूरत बणिजी चुकी आहे। हुन हुक्मराननि ऐं लाॻापियल रियासती इदारनि खां मुतालबो कयो त गुज़िरियल 4 सालनि दौरान कयल समूरियूं आइनी तरमीमूं ख़तमु कयूं वञनि, मुल्क में गिरफ़्तार ऐं सज़ा याफ़्ता समूरनि सियासी अॻुवाननि, औरतुनि ऐं शहरियुनि खे आज़ादु कयो वञे ऐं इक़्तिदार फ़ौरी तौरु आवाम जे हवाले कयो वञे, जीअं आवाम जी चूंडियल सियासी क़यादत जे ज़रिए मुल्क खे सही रुख़ में अॻिते वधाइण जो अमल शुरू थी सघे। जीअं सिंध फ्रीडम मूवमेंट पारां पिणु डॉक्टर महरंग बलोच खे सज़ा ॿुधाइण वारे फ़ैसिले जी मज़मत कई वई आहे। जीअं सिंध फ्रीडम मूवमेंट पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त पाकिस्तान जी अदालत पारां मशहूर बलोच इंसानी हक़नि जी कारकुन डॉक्टर महरंग बलोच ऐं सैफ़ुल्लाह बलोच खे ॿुधायल उमिरि क़ैद जी सज़ा जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़मत कयूं था। रिपोर्टनि मूजिबि डॉक्टर महरंग बलोच ऐं बलोच यकजहती कमेटी जे हिक ॿिए अॻुवाण खे 2024 जे एहतिजाजी केस सां लाॻापियल मुक़दमे में सज़ा ॿुधाई वई आहे। जीअं सिंध फ्रीडम मूवमेंट जो चवणु आहे त सियासी कारकुननि, इंसानी हक़नि जे मुहाफ़िज़नि ऐं पुरअमन जदोजहद कंदड़ माण्हुनि खे मुसलसल निशानो बणाइण जमहूरी क़दरनि, इज़हार राय जी आज़ादी ऐं मज़लूम क़ौमुनि जे पंहिंजे हक़नि लाइ आवाज़ उथारण जे हक़ ते हिकु संगीन हमिलो आहे। वधीक चयो वियो त डॉक्टर महरंग बलोच जी क़ैद इंसानी हक़नि ऐं इंसाफ़ लाइ हिकु अफ़सोसनाक ॾींहुं आहे। चाहे सिंध हुजे, बलूचिस्तान हुजे या को ॿियो इलाइक़ो, पुरअमन सियासी सरगर्मियुनि खे ॾोह क़रार ॾियणु सिर्फ़ बेएतमादी ऐं तकलीफ़ में इज़ाफ़ो करे थो। डॉक्टर महरंग बलोच जबरी गुमशुदगियुनि, इंसानी हक़नि जी भंजकड़ियुनि ऐं रियासती जबर ख़िलाफ़ मज़ाहिम जी अलामत बणिजी चुकी आहे। अहिड़ियुनि आवाज़नि खे क़ैद करे ख़ामोश नथो करे सघिजे, न ई उन सां बलोच अवाम जा जाइज़ मुतालबा ख़तमु थी सघनि था। जीअं सिंध फ्रीडम मूवमेंट वधीक चयो था, डॉक्टर महरंग बलोच संस ख़ानदान ऐं उन्हनि सभिनी माण्हुनि सां मुकमल यकजहती जो इज़हार करियूं था जेके अमन, इंसाफ़, वक़ार ऐं इंसानी हक़नि लाइ जदोजहद करे रहिया आहिनि। असां कारकुननि ख़िलाफ़ जबर जे इस्तेमाल खे रद्द करियूं था ऐं आलमी इंसानी हक़नि जे मयारनि ऐं बुनियादी आज़ादियुनि जे एहतराम जो मुतालबो कयूं था। इंसानी हक़नि बाबति कमीशन HRCP पारां पिणु बलूचिस्तान में अदालती फ़ैसिले ते ॻणिती ज़ाहिर कई वई आहे।
इंसानी हक़नि बाबति कमीशन ऑफ पाकिस्तान बलूचिस्तान में ताज़ो एंटी टेररिज़म कोर्ट जे फ़ैसिले ऐं सियासी कारकुननि ख़िलाफ़ केसनि ते सख़्त ॻणती जो इज़हार कयो आहे। पंहिंजे जारी कयल बयान में कमीशन चयो आहे त अफ़सोस सां चवणो पवे थो त रियासत बुनियादी हक़ जी वकालत कंदड़नि सां बि अहिड़ो ई सलूक जारी रखियो आहे जहिड़ो शिदत पसंदीअ सां कयो वेंदो आहे, जंहिंजे नतीजे में इंतिज़ामी ऐं अदालती फ़ैसिला हिक तरफ़ा ऐं जानिबदार थी वेंदा आहिनि। कमीशन वधीक चयो त मौजूदा सूरतहाल में शफ़ाफ़ियत ऐं इंसाफ़ जी खोट नज़र अचे थी, जंहिं सबबि अदालती अमल ते अवामी एतमाद मुतासिर थी रहियो आहे। इंसानी हक़नि बाबति कमीशन मुतालबो कयो आहे त दहशतगर्दी जे अंत वारी अदालत जे फ़ैसिलनि खे फ़ौरी तौर ते मुअतल करे जाइज़ो वरितो वञे। बलूचिस्तान में सियासी मुकालमो शुरू कयो वञे त जीअं मसइलनि जो हल पुरअमन ऐं जमहूरी तरीक़े सां कढी सघिजे। कमीशन ज़ोर भरियो त सियासी इख़्तिलाफ़ खे ॾोह न बणायो वञे ऐं सभिनी शहरियुनि खे आइनी बुनियादी हक़नि जी ज़मानत फ़राहम कई वञे। तहरीक तहफ़ुज़ आइन पाकिस्तान पारां डॉक्टर माहरंग बलोच खे सज़ा ॾियण जी सख़्त मज़म्मत कई वई आहे। तहरीक तहफ़ुज़ आइन पाकिस्तान बयान में चयो आहे त हीउ फ़ैसिलो इंसाफ़ जो क़त्ल आहे, आइन जे रूह जे ख़िलाफ़ आहे ऐं शहरी आज़ादियुनि ते हिकु ॿियो संगीन हमिलो आहे। ॻुझी ऐं महदूद रसाई वारा जेल ट्रायल इंसाफ़ न पर रियासती जबर खे क़ानूनी जवाज़ ॾियनि था, जेको अफ़सोसनाक मिसाल आहे। बयान में वधीक चयो वियो त बदकिस्मती सां पाकिस्तान में इख़्तिलाफ़ राय खे दुश्मनी, तनक़ीद खे बग़ावत ऐं सियासी मज़ाहिमत खे जुर्म बणायो वियो आहे। इहो ई रवैयो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी क़यादत कारकुननि, चूंडियल नुमाइंदनि, औरतुनि, वकीलनि ऐं सहाफ़ियुनि ख़िलाफ़ गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां इख़्तियार कयो पियो वञे, जिते कूड़ा केस, गैर क़ानूनी गिरफ़्तारियूं, अदालत खां मथां क़त्ल, गैर शफ़ाफ़ ट्रायल ऐं बुनियादी इंसानी आइनी हक़नि जी मुसलसल भञकड़ी महमूल बणियल आहे। बयान में वधीक चयो वियो त अॼु डॉक्टर माहरंग बलोच सां जेको कुझु थियो आहे उहो उन ख़तरनाक सिलसिले जी हिकु नई कड़ी आहे। जेकॾहिं नौजवाननि जी आवाज़ खे ताक़त सां दॿायो वेंदो, सियासी कारकुननि ऐं इंसानी हक़नि जे अलमबरदारनि खे अदालत खां मथां अगवा कयो वेंदो, इख़्तिलाफ़ राय रखंदड़नि खे जेलनि में विधो वेंदो ऐं क़ाइदे हिज़्ब इख़्तिलाफ़ ख़िलाफ़ रुॻो हिकु तक़रीर ते चमन में केस दाख़िल कया वेंदा, त पोइ सवाल पैदा थिए थो त पाकिस्तान खे आख़िर कहिड़ी ऊंदहि तरफ़ धिकियो पियो वञे। छा आइन हाणे रुॻो कमज़ोर माण्हुनि लाइ रहिजी वियो आहे, जॾहिं त ताक़तवर इदारा पाण खे क़ानून खां मथां सम्झण लॻा आहिनि। बयान में चयो वियो त रियासत खे सम्झी वठणु घुरिजे त ख़ौफ़, जबर, सियासी इंतकाम ऐं अदालती अमल जे ग़लत इस्तेमाल सां न अवाम जे इंसाफ़ खे दॿाए सघिजे थो, न ई आज़ादी इंसाफ़ जी जदोजहद खे ख़तमु करे सघिजे थो। तारीख़ शाहिद आहे त ताक़त जे ज़ोर ते क़ाइमु हर गैर आइनी निज़ाम आख़िरकार अवामी मज़ाहिमत ऐं क़ानून जी बालादस्ती आॾो शिकस्त खाए थो। तहरीक तहफ़ुज़ आइन पाकिस्तान मुतालबो कयो त डॉक्टर माहरंग बलोच ख़िलाफ़ ॾिनल फ़ैसिलो फ़ौरी तौरु रद्द कयो वञे। सभिनी सियासी क़ैदियुनि, इंसानी हक़नि जे कारकुननि ऐं ज़मीर जे क़ैदियुनि खे फ़ौरी आज़ादु कयो वञे। अदालत खां मथां ऐं अॻुवा सियासी इंतकाम ऐं गैर शफ़ाफ़ जेल ट्रायलनि जो सिलसिलो बंदि कयो वञे। पाकिस्तान जे आइन खे रियासत जे हर इदारे ते हक़ीक़ी माना में बालादस्त कयो वञे। जॾहिं त ॿिए पासे तहरीक तहफ़ुज़ आइन पाकिस्तान सिंध जे तरफ़ां कराची में हिकु अहम प्रेस कॉन्फ्रेंस कई वई, जंहिंमें वफ़ाक़ी हुकूमत पारां NFC एवार्ड तहत सूबनि जे माली हक़नि में कटौती, वफ़ाक़ी गिरांट, पेट्रोलियम लेवी ऐं सिंध जे मुफ़ादनि ख़िलाफ़ मुमकिन आबी मनसूबनि ख़िलाफ़ सख़्त एहतजाज रिकॉर्ड करायो वियो। प्रेस कॉन्फ्रेंस में तहरीक तहफ़ुज़ आइन पाकिस्तान जे वाइस चेयरमैन सैयद ज़ैन शाह, तहरीक इंसाफ़ सिंध जे सदर हालिम आदिल शेख, अॻूणे गवर्नर ज़ुबैर उमर, पख्तूनख्वा मिली अवामी पार्टी जे अॻवान अब्दुर्रब दुरानी, अलामा सादिक जाफ़र, हुकूक अवाम पार्टी जे ज़ीशान इदरीस ख़ासकेली ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सैयद ज़ैन शाह चयो त वफ़ाक़ी हुकूमत सूबनि जे आइनी हक़नि ते हमिलो करे रही आहे। NFC एवार्ड तहत मिलंदड़ वसीलनि में कटौती कंहिं बि सूरत में क़बूल न कई वेंदी। पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग गॾिजी सूबनि जो हिसो घटाए वफ़ाक़ खे गैर मामूली इख़्तियार ॾियण जी राह हमवार कई आहे, जेका सूबाई निज़ाम लाइ इंतिहाई ख़तरनाक आहे।
सैयद ज़ैन शाह चयो त सिंध आॻी पाणी जी खोट तबाह थींदड़ डेल्टा ऐं ज़रई बहरान जो शिकार आहे। अहिड़ी सूरतहाल में वधीक आबी मनसूबा सिंध जी मईशत ऐं ज़रायत खे नाक़ाबिले तलाफ़ी नुक़सान पहुचाईंदा। हुन वाज़े कयो त जेकॾहिं वफ़ाक़ पंहिंजो फ़ैसिलो वापसि न वरितो त तहरीक तहफ़ुज़ आइन पाकिस्तान सॼी सिंध में अवामी राब्ता मुहिम ऐं एहतजाजी तहरीक शुरू कंदी। वो 6 कैनाल जो अभी CCI में पड़े हुए हैं, जिसको सिंध की आवाम ने यकसर मुत्तहद होकर कराची से लेकर कश्मीर तक रद्द किया और रियासत को मजबूर किया कि ये स्कीम वापस ली जाए, लेकिन वो CCI तक लेके गए, लेकिन अभी तक उस पर फैसला नहीं किया। दूसरा, उन कैनाल्स को जो कंपनियों की थी, गैर मुल्की और मकामी कंपनियों ने मिलके एक नई कमांड एरिया पैदा कर रहे थे, और नई कमांड एरिया उनके यूटिलाइज होती तो पाकिस्तान की पुरानी कमांड एरिया जो 4 करोड़ तक है वो सारी तबाह बर्बाद होती। लेकिन उसमें आखिर में प्रोविंस सिंध है, तो सिंध की तबाही होनी थी और हो रही है। डेल्टा तबाह है और अभी भी पानी की कमी है, तो उस पर फिर स्ट्रेटेजिक कैनाल्स का नाम दिया गया। फिर अब साजिश करके चनाब पे एक डैम बनाना चाह रहे हैं, उसकी बाबडा से पेपर्स होके आए हैं, पीपल्स पार्टी कंसेंट दे आई है, बिलावल जरदारी उसमें बैठा है मीटिंग में, और एक डैम चनाब पे जो चोलिस्तान कैनाल्स को फीड करेगा और 12 महीने एग्रीकल्चर करेगा। तो अब उसकी रिजर्व्स, क्योंकि चोलिस्तान सतलज पे है, सतलज का पानी कोई भी पाकिस्तान का हिस्सा नहीं है उसमें, तो ये एक और साजिश हो रही है। और वही कैनाल्स जो पुरानी स्टोरी है, स्ट्रेटेजिक कैनाल्स के नाम से जो कैनाल्स 6 लास्ट ईयर रद्द किए थे वो, और एक डैम आ रहा है, तो ये पैसे भी सिंध के हों, कटौती भी उसकी हो, जिसकी तबाही हो, जैसे एजुकेशन की, हेल्थ की, कम्युनिकेशंस की। अभी तो बात यह है कि पाकिस्तान एक एग्रीकल्चर मुल्क है, और एग्रीकल्चर मुल्क में मोर देन 50% पॉपुलेशन उस पर डिपेंडेंट है। डायरेक्ट उनकी एम्प्लॉयमेंट 33% जो है एग्रीकल्चर एम्प्लॉयमेंट करता है, GDP में उसका 23% है। उसकी रिसर्च, ये जो क्लाइमेट चेंज आई हैं उसकी वजह से गैर मामूली ज़राअत की तबाही हुई है, तो उसकी रिसर्च का जो इदारा है एग्रीकल्चर रिसर्च, उसकी सिंध में बजट जो हमारे चीफ मिनिस्टर ने पेश की है, फाइनेंस मिनिस्टर ने, उसमें 57% रिसर्च ख़त्म कर दी है। अब जो 25 करोड़ कुल रिसर्च पे खर्च होंगे, 5 प्रोजेक्ट उसमें हैं और 3 रिसर्च इदारे हैं। ये तो तनख्वाहें पूरी नहीं होंगी, रिसर्च पूरी नहीं होगी। सिंध की सैलाइन वाटर पे बात हो, या हार्टिकल्चर रिसर्च हो, बीट रिसर्च हो, या सीड जो क्लाइमेट रेजिलेंट हो, पूरे पाकिस्तान में बनाना सिंध से जाता है। बनाना में 2 बीमारियां हुई हैं, जिससे पहली बीमारी ने कोस्टल बेल्ट को ख़त्म कर दिया। अब हैदराबाद, टंडोलाया और नवाब शाह बचा है, उसमें दो बीमारियां आई हैं, पनामा विट और बंची टॉप। उनकी रिसर्च के पैसे बंद हो गए। वो सिंध में पानी की खोट, जुल्फकाराबाद सिंधु दरिया ते धाड़े, 28वीं तरमीम, करप्शन, सिंध टोड़ण जी साज़िश समेत सिंध दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी सॾ ते मुतहद ऐं मज़बूत सिंध जे उनवान सां 13 ॾींहं बि मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं कढी एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी सीनियर डिप्टी जनरल सेक्रेटरी अल्ताफ़ ख़ासखेली, माशूक विघियो, जुमन धमाच ऐं हैदराबाद तलके बहराड़ी में टंडे जाम भरिसां ॻोठ दिलावर फ़क़ीर में कार्नर गॾिजाणी करे हैंड बिल विरहाया। जंहिंखां पोइ ॾेथा स्टेशन पहुची होटलनि ऐं दुकाननि ते वेठलनि खे अॻवाननि ख़िताब कयो। कासमाबाद जे इलाइक़े, हुंडा पैलेस, मारवी टाउन ऐं भरपासे जे इलाइक़नि में पैदल मार्च करे हैंड बिल विरहाया विया, जंहिंजी अॻवानी क़ौमी अवामी तहरीक ज़िले हैदराबाद जे सदर नज़ीर बुलेदी, नूर हसन जमाली, रावल सियाल, बाबू मेमण, रऊफ़ अंसारी ऐं ॿियनि कई। होॾांहुं क़ौमी अवामी तहरीक ज़िले बदीन जे सदर ज्ञानचंद महेश्वरी
ऐं ॿियनि अॻवाननि मुतहद ऐं मज़बूत सिंध जे हवाले सां कड़ियो गहवर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में कार्नर गॾिजाणियूं पिणु कयूं। रते देरे में मिठल शेख, काशिफ़ भुट्टो ऐं इरफ़ान अली जलबाणी जी अॻवाणी में ॻोठ अहमद ख़ान जलबाणी में कार्नर गॾिजाणियूं करे हैंड बिल विरहाया विया, जॾहिं त क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी अॻवाननि किरड़ रेबारी, शौकत नुहाणी, निसार भुरगड़ी, मजीद बुघियो, मक़सूद भुरगड़ी, अनवर नुहाणी ऐं ॿियनि, मीरपुर ख़ास जे आलाबास, शुगर मिल्स, ॻोठ अली हसन समो, ॻोठ सुखियो मेघवाड़, भगत ॻोठ, ॻोठ मांझी ख़ासकेली ऐं ॿिनि इलाइक़नि में कार्नर गॾिजाणियूं कयूं। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी नथो मिले, दरिया ते धाड़ा लॻी रहिया आहिनि। जेको पाणी मिले थो उहो हुकूमती माण्हू खंयो वञनि, जेके आबादगार हुकूमती जमायत जा न आहिनि उन जूं ज़मीनूं बंजर ऐं भड़बांग थी वियूं आहिनि। अॻवाननि चयो त सिंधू दरिया ते धाड़ा हणणु बंदि कया वञनि। सॼो साल गैर क़ानूनी धाड़ेल वाह, चिश्मा ऐं तोसा केनाल वहाए सिंध जो पाणी चोरी कयो वञे थो, जेको सिलसिलो हाणे बंदि थियणु घुरिजे। गोलार्ची में क़ौमपरस्त अॻवान सुमार मलाह खे मुबैना तौरु खंभे गुम करण वारे अमल ख़िलाफ़ जीए सिंध क़ौमी मुहाज़ पारां अहमद राजू रोड ते एहतिजाजी धरणो हंयो वियो। एहतिजाजी अॻवाणी लाल चांडियो, महफ़ूज़ नोतकाणी ऐं ॿिया करे रहिया हुआ, जॾहिं त कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते अॻवाननि चयो त सियासी ऐं क़ौमपरस्त कारकुननि खे खंभे गुम करणु इंसानी हक़नि ऐं आइन जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। हुननि चयो त सुमार मलाह खे बिना देर ज़ाहिर करे आज़ादु कयो वञे ऐं संदसि वारसनि जी बेचैनी ख़तमु कई वञे। जसकम अॻवान हुकूमत ऐं लाॻापियल इदारनि खां मुतालबो कयो त सुमार मलाह खे फ़ौरी तौरु बाज़ियाब कराए क़ानूनी तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे, ॿी सूरत में सख़्त एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। जसकम मरकज़ पारां शहीद कयूं मंगी, शहीद लाला फ़हीम मेमण, शहीद अब्दुल्ला सुमरो जी गॾियल वरसी मल्हाई वई। शहीदनि जे तस्वीरनि अॻियां गुलनि जी वर्खा कई वई, मेणबतियूं ॿारे ऐं ॾीआ ॿारे भेटा पेश कई वई। जसकम चेयरमैन सनान ख़ान कुरैशी पंहिंजे बयान में चयो आहे त शहीद क़ौमनि जो सरमायो हूंदा आहिनि। शहीद कयूं मंगी शहीद बशीर ख़ान कुरैशी मथां पंहिंजी जान कुर्बान करे छॾी। शहीद लाला फ़हीम मेमण ऐं अब्दुल्ला सुमरो सॼी हयाती क़ौमी जदोजहद में हलंदे शहीद थी विया, जिन शहीदनि खे अॼु बि सिंध यादि करे क़ौमी सलाम पेश करे थी। जॾहिं त कोटड़ी में उस्ताद बुखारी चौक ते शहीद कयूं मंगी, शहीद अब्दुल्ला सुमरो, शहीद लाला फ़हीम मेमण जी यादि में संदनि तस्वीरनि अॻियां गुल निछावर करे भेटा पेश कई वई। जीए सिंध मुहाज़ शिकारपुर पारां सिंध धरती जे जाखोड़ी ऐं इंतिहाई बाकिरदार शख़्सियत शहीद अब्दुल क़यूम मकी जी वरसीअ जे मौक़े ते शहीद अब्दुल क़यूम मकी चौक खां जीए सिंध मुहाज़ जे मरकज़ी अॻवान कमाल ख़ान महर जी अॻवाणी में शहीद अब्दुल क़यूम मकी जी आख़िरी आरामगाह ताईं रैली कढी वई, जिते गुल निछावर करे क़ौमी तराने जी भेटा पेश कई वई। उन मौक़े ते असदुल्ला सुमरो, नज़ीर शेख, इमरान मकी, जसकम बशीर ख़ान कुरैशी जे अॻवान मीर हसन लाशारी, अर्ज़ मोहम्मद खोसो, ज़ाहिद कांदड़ो, ख़लील मारफाणी, SUP अॻवान अब्दुल हक सैंदड़ो समेत खोड़ सारनि साथियुनि शिरकत करे चयो त शहीद अब्दुल क़यूम मकी बहादुर, बेबाक ऐं साईं GM सैद जो सचो आशिक़ हो, जंहिं पंहिंजी सॼी हयाती फ़िक्र GM सैद ते अमल कंदे शहादत नोश कई। अॼु संदसि शहादत जे ॾिहाड़े ते खेसि सलाम पेश करियूं था। जीए सिंध क़ौमी पार्टीअ जे चेयरमैन नवाज़ ख़ान ज़ौर चयो आहे त बलोच यकजहती कमेटी जी अॻवान महारंग बलोच, बालाच कादर, सबतुल्ला शाह ऐं अबू बकर कलाची खे कोयटा जी अदालत पारां उमिरि क़ैद जी सज़ा ॿुधाइण इंसानी ऐं सियासी हक़नि जी भञकड़ी आहे, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कजे थी। हितां जूं अदालतूं कंहिं बि आज़ादु फ़ैसिले ॾियण जो इख़्तियार नथियूं रखनि। कॾहिं साईं GM सैद खे केस ॿुधण लाइ अदालत में घुराइण खां इनकार कयो वेंदो हो, हाणे सियासी अॻवाननि खे सज़ाऊं ॾिनियूं पियूं वञनि। ॿिन्ही अमलनि पुठियां इस्टेब्लिशमेंट जी मंशा आहे। महारंग बलोच बलूचिस्तान जो सियासी आवाज़ आहे। सियासी आवाज़नि खे तशदुद, जबर ऐं सज़ाउनि सां ख़ामोश नथो कराए सघिजे। जारी कयल बयान में नवाज़ ख़ान ज़ौर चयो आहे त मज़लूम क़ौमनि जे मथां ॾाढ तशदुद ऐं जबर जारी आहे। बलोचनि जे हक़नि जी ॻाल्हि करण ते बलोच यकजहती कमेटीअ जी अॻवान
महारंग बलोच खे क़ैद जी सज़ा ॿुधाई वई आहे, जेको हिकु तरफ़ो ऐं नाइंसाफ़ी ते ॿधल फ़ैसिलो आहे। होॾां सॼी सिंध खे हथ वठी बदमनी जे वर चाढ़ियो वियो आहे। पुरमन सिंध खे कानून ऐं इंसाफ़ बजाए बदमनी जी बाह में छॾियो वियो आहे। सिंध पुलिस वज़ीरनि, कामरनि ऐं हुकूमती माण्हुनि जे प्रोटोकॉल ॾियण में पूरी आहे। इहा आम माण्हुनि जो तहफ़ुज़ करण में नाकाम थी आहे। नवाज़ ख़ान ज़ौर वधीक चयो त ठटे, बदीन, सिजावल समेत सॼी सिंध में पाणी जी खोट ख़तमु कई वञे। आबादगार पाणी जी खोट जे करे सारियल फसल जो बीजारो बि पोखे न सघिया आहिनि। किथे पोखियो वियो आहे त उनखे बचाइण बि मुश्किल बणिजी वियो आहे। सॼी सिंध में पाणी जी खोट आबादगारनि खे नुक़सानु पहुचाए रही आहे। जीअं सिंध क़ौमी पार्टी घुर थी करे त पाणी जी विर्छ में सिंध सां इंसाफ़ कयो वञे। सिंध हारी कमेटी पारां हैदराबाद में हारी हलचल तहरीक जी शहीद हारियाणी अॻुवाण शहीद माई बख़्तावर जी वरसी मल्हाईंदे खेसि भरपूर भेटा पेश कई वई। कॉन्फ्रेंस में करारदादूं पास कंदे चयो वियो त 28वीं आइनी तरमीम ज़रिए सिंध जे साहिल वसीलनि, वहदत, जाग्राफ़ियाई हदनि, पाणी ऐं सिंधु दरिया ते कंहिं बि क़िस्म जी यलगार कई वई त उन यलगार जी सख़्तु मज़ाहिमत कई वेंदी। सिंध में फसलनि जे लाइ पाणीअ जी बदतरीन खोट आहे। पंजाब लिंक कैनाल खोले छॾिया आहिनि। अॼु सिंध में ख़तरनाक हद ताईं पाणी जी खोट आहे। सिंध जे गादी वारे हंधि कराची खे वफ़ाक़ जे मातहत करण वारी साज़िश खे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। सॼी सिंध में सिंधी क़ौम सख़्तु एहतिजाज कंदी। सिंध बजट खे अवाम दुश्मन, ग़रीब दुश्मन करार ॾींदे उनखे मुकमल तौर ते रद्द करण जो ऐलान करियूं था। कामरेड समर हैदर जतोई सदारती ख़िताब कंदे चयो त सिंध में हारियुनि मज़दूरनि सां अॼु बि ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी थी रही आहे। हारियुनि खे संदन हक़ बि न पियो मिले। हारी कार्ड जो नालो इस्तेमालु थियो, पर हिकु बि हारी खे अॼु ॾींहं ताईं हारी कार्ड नाहे मिलियो। इहा हारियुनि सां तमामु वॾी नाइंसाफ़ी आहे। हारियुनि जे हक़नि लाइ कामरेड हैदर बख़्श जतोई झंडो बुलंद कयो, जंहिं हारी हलचल जी सच वारी वाट ते हलंदे नामियारे हारियाणी माई बख़्तावर हारियुनि जे हक़ लाइ जिहाद कंदे शहीद थी वई। शहीद बख़्तावर जी जदोजहद खे सुर्ख़ सलाम पेश करियूं था। नामियारी लेखका सियासी अॻुवाण हमीदा गांगरो ख़िताब कंदे चयो त शहीद माई बख़्तावर बहादुरी सां हक़ लाइ विढ़ंदे शहीद थी वई। संदसि कयल जदोजहद तारीख़ में हमेशह अमर रहंदी। माई बख़्तावर पंहिंजी जान जी क़ुर्बानी ॾेई हारियुनि जी जदोजहद लाइ अहम पैगाम ॾिनो त पंहिंजे हक़ लाइ सचाई सां जदोजहद करियो। कामरेड नज़ीर कुरैशी ख़िताब कंदे चयो त कामरेड शहीद माई बख़्तावर सिंध जी उहा सुरमी आहे जंहिं हक़ लाइ पंहिंजी जान क़ुर्बान करे इहो साबित करे छॾियो त सिंध जी हारियाणी बि बहादुर आहे। तबक़ाती जदोजहद जे अॻुवाण एरस दास ख़िताब कंदे चयो त सिंध जे पोरितनि हारियुनि मज़दूरनि खे संदन हक़ अॼु बि न मिली रहिया आहिनि। हक़नि लाइ गॾियल जदोजहद भरपूर नमूने सां हलाइण जी ज़रूरत आहे। नामियारे अदीब इदरीस जतोई ख़िताब कंदे चयो त हारी जदोजहद में जिते हारी मर्द पंहिंजी बहादुरी सां जदोजहद कंदा रहिया, उते सिंध जी हारियाणी बि पंहिंजे हक़ लाइ बहादुरी सां विढ़ंदे सॼी दुनिया आॾो पंहिंजो पैगाम ॾिनो आहे त सिंध जी हारियाणी बि मैदान में आहे। शहीद माई बख़्तावर बि हारी इनकलाब जी अमर किरदार आहे। डॉक्टर बदर चना ख़िताब कंदे चयो त शहीद माई बख़्तावर सिंध जे हक़ लाइ सचाई सां जदोजहद कई। जीए सिंध मुहाज़ पारां 10 जुलाई ते बदीन में तहफ़ुज़ सिंध मार्च जो ऐलान कयो वियो आहे। जीए सिंध मुहाज़ जे अॻुवाण नवाज़ शाह भाॾाई प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त सॼी सिंध समेत लाड़ में पाणी जी हथरादो खोट, कुदरती वसीलनि ते कब्ज़े, ज़ुल्फ़िकाराबाद मनसूबे ऐं महांगाई ख़िलाफ़ 10 जुलाई ते बदीन में तहफ़ुज़ सिंध मार्च कंदासीं। हिकु तरफ़ 28वीं तरमीम हाणे सिंध जी जाग्राफ़ी खे विरहाइण जी कोशिशि थी रही आहे त ॿिए तरफ़ सिंधु दरिया ते नवां डेम जोड़िया पिया वञनि। सिंध शदीद पाणी खोट जो शिकार आहे। लाड़ जे ज़िलनि में त करबला वारी सूरतहाल आहे। पीअण जो पाणी अणलब थी वियो आहे। बदीन, ठटे ऐं थर समेत कुदरती वसीलनि ते बेदर्दी सां धाड़ो हंयो पियो वञे। महांगाई आवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। उन ज़ुल्म ख़िलाफ़ आवाम खे रोडनि ते अचण जी अपील करियूं था। त हिकिड़े पासे 28वीं आइनी तरमीम जी तलवार सिंध जे मथां लटके पई, जंहिंजे ज़रिए सिंध जी जाग्राफ़ी खे तक़सीम करे नवां सूबा ठाहिण
सिंध जी वहदत खे विरहाइण, ख़ासि तौर ते कराचीअ खे सिंध खां धार करण जी साज़िश तयारु थी रही आहे। ॿिए तरफ़ सिंधू दरिया ते नए सिरे सां वरी पंजाब पंहिंजो कब्ज़ो मुस्तहकम करण जे लाइ वरी नवनि डैमनि जो, नवनि कैनालनि जो, जलालपुर कैनाल, गाज़ीपुर रिथा ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ नालनि सां पंजाब अञा वधीक सिंधू दरिया ते कब्ज़े जी कोशिशि पियो करे, जंहिंजे करे सिंध जेका बड़भांग ऐं रेगिस्तान थी वई आहे उनखे अञा वधीक तबाह करण जा मनसूबा आंदा पिया वञनि। टे तरफ़ ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव जे नाले ते नारे तहल के ख़ैरपुर मीरस ते नारे तहल के खां वठी केटी बंदर ताईं ऐं खिपरे खां वठी करे कोस्तान ताईं सिंध जूं ज़रख़ेज़ ज़मीनूं SIFC खे ॾिनियूं वयूं हुयूं। पाणी जा मनसूबा बि उन लाइ पिया आंदा वञनि। किंजर ऐं हालेजी खे विकिणी छॾियो अथनि, पीपल्स पार्टी खपाए छॾिया आहिनि। पीपल्स पार्टी गोरख विकिणी छॾियो आहे। पीपल्स पार्टी कारूंसर जो सौदो करे छॾियो आहे। इक़्तिदार जे ख़ातिर सिंध जी हुकूमत वठण जे लाइ समूरा वसीला, कोयलो, गैस, तेल, समुंड, दरिया अॻ में ॾेई चुका आहिनि। हींअर वरी गिलगित बल्तिस्तान जी हुकूमत हासिल करण जे लाइ रहिया खया जेके सिंध जा इख्तियार ऐं रही कई सिंध जी जेका मादनी ऐं पैदावारी दौलत आहे उहा बि पंजाब जे झोली में उछलाए छॾी अथनि। गिलगित बल्तिस्तान जी हुकूमत असांजी ठही। इन सॼी सूरत में वरी हिकु दफ़ो ॿीहर ज़ुल्फ़िकार जे मुअल घोड़े में साह विधो वियो। ज़ुल्फ़िकार खे तमीर करण जे लाइ हिकु दफ़ो ॿीहर साहिली पट्टी जे मथां वार कयो वियो आहे। जुमिले 9000 एकड़ ज़मीन ताज़ो जेको आहे हुनजा रिकॉर्ड में हेरा फेरी करे, जेलसाज़ी करे कूड़ा खाता ठाराया। वारह में पाणी जी खोड़ ख़िलाफ़ एहतजाजी धरणो हंयो वियो। SUP कारकुननि पाणी जी हथरादू खोड़ ख़िलाफ़ रैली कढी कार स्टैंड ते धरणो हंयो, जिते अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त पाणी खोड़ जे करे ज़राइत तबाह थी रही आहे। अञा ताईं केरु नोटिस वठण लाइ तयारु ई नाहे। मुबारकपुर भरिसां मिर्ज़ा शाह खे 20 फुट घारो पइजी वियो। फसल पाणी हेठि अची विया, जॾहिं त आबादगारनि चयो त आपाशी खाते जी नाअहली जे करे शाह खे घारो पियो आहे। वाहन शाखनि जी खाटी नथी कराई वञे। वॾे वक़्त ताईं पाणी नथो ॾिनो वञे ऐं जॾहिं पाणी ॾिनो वञे थो त घारा पइजी वञनि था। मीरपुर माथेले में रोड जो कमु मुकमिल न थियण ख़िलाफ़ ॻोठाणनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। 20 खां वधीक ॻोठनि खे मिलंदड़ रोड जो कमु 3 वरहनि खां रोड़े जो शिकार। इलाइक़े वासियुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। उन मौक़े ते हुननि चयो त रोड जो कमु 3 सालनि खां मुकमिल न आहे थियो, जेको फौरी तौरु मुकमिल करायो वञे। हीअ असीं पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहं पेर तेॾहं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।